अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात हजरत अबू तलहा के हिकड़े बच्चे जी नेमत सा नवाजो। हजरत अबू तलहा के पुत्र मिलो वा वडी उम्र में जो पुत्र मिलो तो सुबह मां शाम जो हजरत अबू तलहा पांजे बच्चे के खणी फिरंदो आ, कुले ते वियारींदो आहे, चुमंदो आहे, प्यार कंदो आ। लेकिन हजरत अबू तलहा जो ताल्लुक एक ताजर घराने सां हुयो, पाने वापार जे इरादे सां हलिया वया। पुछा हजरत अबू तलहा जे बच्चे जी तबियत खराब थी पई आ। प्यारा दोस्तों बुजुर्गो, हजरत अबू तलहा शाम मुल्क में वञी पहुतो आहे। साईं जे बच्चे जी तबियत खराब थी। हजरत अबू तलहा जी घरवारी हजरत उम्मे सुलैम रदी अल्लाह ताला अन्हा हजरत अबू तलहा ने कासिद मोकलियो त अबू तलहा जल्दी वापस मोटिया, जेड़े भी हाल में तो आहे। पंहिंजे बच्चे जी तबियत नासाज़ा, जिंदगी ते भरवसो नाहे, आखिरी मर्तबा अचे बच्चे जो दीदार करे वठ, मता इहे घड़ियों तुंहिंजे हथां निकरी वञन। हजरत अबू तलहा रदी अल्लाह ताला अन्हो के जियां जो खत पोतो आए, पाने शाम का रवाना थिया, मदीने पाक में पहुता। त मुंहिंजा प्यारा दोस्तों बुजुर्गो, असर नमाज ते हजरत अबू तलहा जो बच्चो वफात करे वयो आहे। पाण सोमणी जे टाइम ते पहुता। हजरत अबू तलहा जी घरवारी साबेरा माई शाकेरा माई। मुंहिंजा दोस्त बुजुर्गो, पाण त एडो सब्र कई आहे जो गम के ज़ाहिर थियण न ॾिनई आ। प्यारा मुसलमान भाइरो, जे आम तरह हजरत अबू तलहा सफर तां मोटंदा हा, घरवारी पेश ईंदी ही, एड़े तरीक़े सां साईं जे लाइ मानी तैयार कई वैया। हजरत अबू तलहा पान घोड़े ता लथा पुछण लगा, मुझे बच्चे जी कीअं तबियत आ? मां फरमा लगे, हाणे उनके अल्लाह पाक सुकून ऐं फरहत नसीब फरमाई आ। हजरत अबू तलहा गाल समझी न सघियो वा, हुन समझो शायद बीमारी खत्म थी वई आ। हजरत अबू तलहा मानी खाधे आए। मुंहिंजा दोस्तों बुजुर्गो, रात जो वक्त छो आ जॾहिं हजरत अबू तलहा फारग थी वेठो वा, ऐं हजरत अबू तलहा जे घर वारे पंहिंजे घर वारे के फरमायो, ओ अबू तलहा, जे कदे केर मानो के अमानत दे, चंद ॾींहंनि जे लाइ, चंद महीननि जे लाइ, चंद साल जे लाइ उहा अमानत हुजे, पर वरी जॾहिं साहिबे अमानत उन जो तकाज़ो करे, मुतालबो करे त मुंहिंजे अमानत मूंखे वापसि कई वञे, भला ॿुधा अबू तलहा, पोइ उन वक़्त में अमानत रखण वारे जे लाइ छा हुकुम आ, उनखे छा करणु घुर्जे? त हज़रत अबू तलहा फरमायो त जी अमानत आहे, उनके अमानत उहा मोटाए ॾियण खुश अखलाक़ी आहे। बेहतरीन इंसान जो इहो कम आहे। त संदसि घर वारी चवण लगी, अबू तलहा पंहिंजो बच्चो जे 2 साल पाण सां गॾु गुज़ारियो, पा उनके खयो, उनके सां प्यार कई, उन सां मोहबत कयो, अल्लाह जी अमानत हुई। अल्लाह पाक पाण वटि एतिरो टेमराई हुई। मां जेको तोखे चयो हो बच्चो आ सुकून में इत्मीनान में आ, उन जो असल मकसद ही हुयो त पंहिंजो बच्चो वफात करे वयो आहे। हजरत अबू तलहा गाल बुधी, मुंहिंजा प्यारा मुसलमान भाइरो, ज़ाहिरा बाबोआ वालिद बच्चे जे मामले में इंतहाई हसास हूंदो आहे। प्यारा मुसलमान भाइरो, पर बच्चो भी अहिड़ो जेको 80-90 साल जी उम्र में मिले। हजरत अबू तलहा मुंहिंजा दोस्तो बुजुर्गो लठ जे सहारे ते फजर जी नमाज में मदीने वारे मीर जे बारगाह में आयो आ। महबूबन करीमन जे पुठन
नमाज हजरत अबू तलहा पढ़िया जने आमना जो लाल सलाम फिरे जमात दा मोह कयो आहे। हजरत अबू तलहा मदीने वारे मीर जे चेहरे में निहारियो आ त बे इख्तियार अखिन मां लुड़क लड़ी पया, बे इख्तियार आंसू निकरी पया। हजरत बिटाईसा फरमायो त अज पुण अखड़ियन सजन पई जा सारिया गिलन ता गोढ़न जो बूंदो बस न कल पो संदी सिक पिरियल अज लोक डिठे न लहे। हजरत अबू तलहा जो रोई वेठो आ मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घुराए। हजरत अबू तलहा के भी मुझा दोस्तों तसल्ली दिनिया पान करीम ने फरमायो अबू तलहा तोके मुबारक होजे जेका तुझी घर वारी रात तुझे मता तबलीग कई आहे, जेको तोके समझायो आहे। इन जो मिसाल जमाने में मिलन मुश्किल आ। अर्ज कई सोना अवा के बुधायो मुझे महबूब करीम फरमायो अबू तलहा हींअर हींअर अल्लाह जे तरफा जिब्रील अमीन आयो आहे। रब करीम तोते सलाम मोकलियो वा तुझी घर वारी जे मथा भी सलाम आ। अल्लाह पाक फरमाए पियो मुझा महबूबा अबू तलहा के मुबारक दे त अबू तलहा तो एड़ो त सब्र कयो आहे जो मां रब भी तोके मुबारक बाद तो पेश कया, मुझा मलाइक भी तोके मुबारक बाद था दियन। ऐ अबू तलहा इन पुट का बाद रब तोके एक धीअ अता फरमाई दो ऐ उन धीअ मझा 7 पुट तुंजा पोडोटा थींदा ऐ उहे 7 जो 7 इस्लाम जा मुजाहिद थींदा। जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात तोके अबुल मुजाहिदीन जे लक़ब सां याद फरमाईंदो। अबू तलहा अवां जेको सब्र कयो आहे उन सब्र जे बदले में रब्बुल आलमीन तोके वरी हिकड़ी धीअ अता फरमाईंदो ऐं उन धीअ जवान थींदी शादी कंदी उन जा 7 पुट थींदा। उहे 7 जो 7 इस्लाम जा मुजाहिद थींदा ऐं क़यामत जे ॾियारे रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात तोके अब्बुल मुजाहिदीन जे लक़ब सां याद फरमाईंदो। प्यारा मुस्लमानो त जॾहिं पंहिंजे औलाद जी वफ़ात थींदी आहे यकीनन वालिदैन जे लाइ अज़ीम सदमो हूंदो आहे। दिल फाटी पवंदी आहे, जिगर चीरजी पवंदो आहे। पर मुंहिंजा दोस्तो जेके अल्लाह जी रज़ा जे मथां राज़ी रही करे अल्लाह पाक जी रज़ा के मुंहिंजा दोस्तो बुज़ुर्गो सर तस्लीम खम करे जेके ख़ामोश रहंदा आहिनि अल्लाह पाक जी रज़ा ते राज़ी रहंदा आहिनि। रब करीम जी ज़ात बाबरकात उन्हनि के उन औलाद जो नेमुल बदल ज़रूर अता कंदो आहे। जी हदीस पाक में मदीने जे साईं मस्तूरात में खिताब पे फरमाए ऐं तकरीर कंदे कंदे अल्लाह जे महबूब फरमायो त खुश नसीब उहा औरत आ जिनजा 2 बच्चा वफात करे विया। साईं फरमाइन पे उहा खुश नसीब आ। पंहिंजे माशरे में के माई जा के पे जा 2 बच्चा हिक बे पुठियां वञनि पांचो त बदनसीब। पर महबूब तो फरमाए जे खुश नसीब औरत जा 2 बच्चा वफात करे वञन उनके मुबारका। प्यारा दोस्तों बुजुर्गो महबूबन करीमन जे महफिल खत्म थी एक औरत उथी बीठी अर्ज के या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह मुंहिंजा 2 बच्चा वफात करे वया। साईं फरमायो तोखे मुबारक। बी उथी बीठी अर्ज के मुंहिंजा सोना मुंहिंजो 1 बच्चो वफात करे वयो। पाण करीमन फरमायो तोखे भी मुबारक।
टी औरत उठी बैठे अर्ज कई या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह मुझी न के औलाद हुई न को बच्चो वफात करे वयो घर वारो वफात करे वयो आ मां बेवाया हबीबन फरमायो माए तोखे भी मुबारक औरत ने अर्ज कयो या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह अवा टिन औरतन के मुबारक दिनिया वजाहत त फरमायो मुझे महबूब करीम फरमायो जडे कयामत जो ॾियारो थींदो जे औरत जा ब बच्चा वफात करे विया होंदा हिक बच्चो मां जे हथ में हथ विझी ॿियो बच्चो पंहिंजे बाबे जे हथ में हथ विझे अल्लाह जी बारगाह में ईंदा ऐं रब करीम जी दरबार में अची पंहिंजे मापे जी सिफारिश शफात कंदा पो मुझो रब करीम उन्हनि मासूम बच्चन जी सिफारिश के कबूल फरमाए उन्हनि जे मापे के रब करीम जन्नती बनाईंदो आहे। हदीस पाक में आ तो अल्लाह जी दरबार में झगड़ो कंदा हुज्जत कंदा मलाइका चवंदा तो जो बाबो गुनाहगार आ तो जी अम्मा सियाकार आ पर उवे अर्ज कंदा मौला अम्मा अब्बा जे गुनाहगार आहिनि असीं त गुनाहन खां महफूज आहियूं असीं गुनाहन खां पाक आहियूं ऐ मालिक करीम उवा अम्मा जे माके 9 महीना पेट में संभालियो उवो बाबो जे पंहिंजे वात जा ग्राहक ॾे मां जी तरबियत पालना परवरिश फरमाए ऐ मुंहिंजा मालिक मिठा अॼु मुंहिंजे अम्मा अब्बा खे जन्नती बना पो रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात उन्हनि जे सिफारिश के कबूल फरमाए उन जे मां पे के अल्लाह पाक जन्नती बनाईंदो। बी औरत उठी बेटे अर्ज की मुझा सोना मुझो एक बच्चो वफात करे वयो पान करीमन फरमायो माई साबा बच्चे जा हथ आहिनि हिकड़ो बाबे जे हथ में हथ विझंदो ॿियो पंहिंजे अम्मा जे हथ में हथ विझे अल्लाह जी बारगाह में सिफारिश कराए पान सां गॾु जन्नत में वठी वेंदा ऐं टी औरत उठी बीठे अर्ज कई मुंहिंजा आका मुंहिंजो न औलाद हुयो न औलाद वफात करे वयो मुझे महबूब फरमायो माए तोखे भी मुबारक हुजे तोखे खबर हुअण खपे जंहिंजो केर बि न हूंदो वा उन जो मां मोहम्मद करीम वेठो आहियां। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। जंहिंजो केर न हूंदो वा उन जो मां आहियां तॾहिं असीं चवंदा आहियूं गुनाहगारो न घबरायो मोहम्मद मीर वेठो आ गुनाहगारो न घबरायो मोहम्मद मीर वेठो आ कसम सां निधन कानायो कसम सां निधन कानायो मोहम्मद मीर वेठो आ गुनाहगारो न घबरायो मोहम्मद मीर वेठो आ। नारे तकबीर नारे रिसाला शाने मुस्तफा अजमते मुस्तफा। दोस्तों हीणन के बेसहारन के सीने सां लाण मुझे मदीने वारे मीर जो कम दुनिया में भी आखिरत में भी जिते अम्मा हथ कढी वेंदी जिते बाबो हथ कढी वेंदो मशर जो मैदान हूंदो ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो जिते सभई रिश्ता खत्म थी वेंदा जिते सभई तालुकात मुनक़ता थी वेंदा अल अखिल्लाहु यौम इज़िन बअदुहुम लिबअद अदुवुन। अल्लाह पाक तो फरमाए जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो दोस्त पंहिंजे दोस्तनि जा दुश्मन थी वेंदा यार पंहिंजे यारनि जा मुखालिफ थी वेंदा। मुंहिंजा प्यारा दोस्तो
बुजुर्गो हिक ॿिए जे मथां गवाहियूं ऐं शाहिदियूं ॾियण लॻंदा। जॾहिं अम्मा पंहिंजे बचन खां बेज़ार हूंदी, जॾहिं बाबो पंहिंजे औलाद खां बेज़ार हूंदो, जिते केर कंहिंजे कम न ईंदो, उन मशर जे मैदान में तो जहिड़नि मूं जहिड़नि बदकारल गुनाहगारनि जो अगर बेड़ो तारींदो त आमना जो लाल तारींदो। अल्लाह जो कसम, मां हदीस पाक में पढ़ियो त क़यामत जे ॾियारे रब करीम जी ज़ात बाबरकात कहारियत जी कुर्सी ते वेहंदी ऐं पोइ रब पाक 70,000 साल ताईं के चेहरे जे मथां रहम जी नजर न विझे। टामे जी ज़मीन नेज़े बराबर सिज परेशान माण्हू थींदा, हिक ॿिए में मशवरो कंदा, यार हलो हले सिफारिशी को ॻोल्हियूं। अल्लाह पाक के अर्ज करे, मालिक हिसाब कर। पो जन्नती त जन्नत, जहन्नमी त जहन्नम, मामलो हिकड़े पासे थे। पो हलंदे फिरंदे हज़रत आदम अलैहिस्सलातो सलाम वट ईंदा ऐं चवंदा, प्यारा आदम, अल्लाह पाक तोके मस्जिदुल मलाइका बनायो वा, रब करीम तोके पंहिंजे कुदरत वारे हथन सां तखलीक फरमायो वा। अज असां जे ला अल्लाह जी बारगाह में हथ खण। हज़रत आदम अलैहिस्सलाम फरमाइंदो, नफ्सी नफ्सी इज़हबू इला गैरी, अदा अज मांखे पंहिंजी लगी पई आ के बे पासे वञो। पो हज़रत शीस अलैहिस्सलाम वटि ईंदा, हज़रत शीस अलैहिस्सलाम खां थींदा हज़रत नूह अलैहिस्सलाम वटि ईंदा। सभई नबी ईअं चवंदा, नफ्सी नफ्सी इज़हबू इला गैरी, हलंदे फिरंदे पो ये तो जहिड़ा मूं जहिड़ा, जेके जिन जे जिस्म ते कपिड़ो बि न हूंदो, जेके बुखन उञनि जा मारियल हूंदा, जेके मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो पंहिंजे रिश्तेदारनि खां धिकारियल हूंदा। ओ परेशानी जे आलम में जॾहिं हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी बारगाह में ईंदा त हज़रत ईसा अलैहिस्सलाम बि फरमाईंदो, अदा मांखे त ॿियो को बि मां बि अवां जी मदद कोन थो करे सघां, पर अवां के हिकड़ो दर ॾसां थो, उन दर ते वञो, अल्लाह कंदो अवां जो कम ठही वेंदो। हे उहो दर आ जे दर तां कॾहिं सवाली खाली कोन मोटंदो आ। हिन दर ते जेको खाली हथ खणी ईंदो आ, उहो झोल भरे मोटंदो आहे। पोइ मुंहिंजा दोस्तो जॾहिं मशर जे मैदान जा सतायल आमना जे लाल जे बारगाह में ईंदा, हीअं सॾ कंदा ईंदा त पुनल पार तो अथई, पुनल पार तो अथई, आमिरन मोमिनन जो सोना साईं बोझन ऐं को झन किनन जो, पुनल पार तो अथई, पुनल पार तो अथई। जिते नेक साले सभई धार थींदा, हड़ई कहीं पासे गुनाहगार हूंदा। जिते नेक साले सभई धार थींदा, हड़ई कहीं पासे गुनाहगार हूंदा। तोॾे पियो तकीदियूं, तोॾे पियो तकीदियूं, अखियूं आजिज़न जो सोना साईं बोझन ऐं को झन किनन जो, पुनल पार तो अथई, पुनल पार तो अथई। हूंदा ताज पातल नबियन खे तोड़े, तभी कह रखा प्या हुकम बंदा करोड़े। हूंदा ताज पातल नबियन खे तोड़े, तभी कह रखा प्या हुकम बंदा करोड़े। तोॾे पियो तकी अवां
अवामे मोहम्मद अवामे मोहम्मद अखियों निगाहों नबियन जो सोना साईं बोझन को झन किनल जो पुनल पार तो अथई पुनल पार तो हुजे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। जॾहिं तो जड़ा मोजड़ा गुनाहगार ईंदा तो मुंहिंजो महबूब पंहिंजे बंगले खां ॿाहिरि निकिरी अल्लाह जो हबीब या हथड़ा मुबारक मथे करे फरमाइंदा अनल्लाह गुनाहगारो बदकारो छोता बे पासे धिका खाओ अचो अचो मां मोहम्मद अवां जे ला आयो आहियां मां तवां जे ला वेठो आहियां। ओ मुंहिंजो महबूब तो फरमाए मां अल्लाह जे अर्श जे साम्हूं सजदो कंदुसि ऐं मां अहिड़ी त अल्लाह जे तस्बीह पढ़ंदुसि जो अव्वलीन आखिरीन खां वठी कंहिं बि अहिड़ी अल्लाह जे हमद न कई हूंदी कंहिं बि अहिड़ी अल्लाह जी तस्बीह न पढ़ी हूंदी। जॾहिं मां रब करीम जी बारगाह में अर्ज़ड़ा पियो कंदुसि पोइ अल्लाह पाक मूंखे फरमाईंदो इरफ़ा रअसक या मोहम्मद ऐ मुंहिंजा प्यारा महबूब पंहिंजो सिर मुबारक मथे खण। मुंहिंजो महबूब तो फरमाए मां हुज्जत करे अर्ज़ कंदुसि मौला मां सिर न खणंदुसि मां सिर न खणंदुसि। अल्लाह पाक फरमाइंदो इरफ़ा रअसक या मोहम्मद मुंहिंजा राणा पंहिंजो मथो मथे करण घुर सवाल करण अवां जो कम पूरो करण मां रब करीम जो कम आहे। मुझो महबूब अर्ज़ कंदो मुंहिंजा मौला ही मुंहिंजा गुनाहगार ही मुंहिंजा बदकार जिन मां अम्मा हथ कढी वई बाबो हथ कढी वयो जेके दुनिया में हिक ॿिए खे तसलियो ॾींदा हा त हुन हूंदो नबी ने को कारन जे विच में जे मिलंदो त को जन वीचारन जे विच में जे मिलंदो त को जन वीचारन जे विच में न हूंदो नबी ने को कारन जे विच में जे मिलंदो। न हसनैन ऐं फातिमा याद हूंदसि रुगो बख्श उम्मती फरियाद हूंदसि। सुभान अल्लाह। न हसनैन ऐं फातिमा याद हूंदसि रुगो बख्श उम्मती फरियाद हूंदसि रुगो बख्श उम्मती फरियाद हूंदसि। कंदो अर्ज़ड़ा पियो कतारन जे विच में जे मिलंदो त को जन वीचारन जे विच में। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अल्लाह पाक फरमाए तो मुंहिंजा राणा तू सिर मथे इशारो करण तुंहिंजो कम आहे गुनाहगारन बदकारन के माफ़ करण मां रब करीम जो कम आहे। पो मुंहिंजा प्यारा दोस्तो उते बेरहमतुल लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुझे मुझे त सिफारिश फरमाईंदा पर मुझो महबूब करीम अव्वलीन आखिरीन जे ला बि सिफारिश फरमाए करे अल्लाह पाक के अर्ज कंदा मुंहिंजा मौला मुझे उम्मत जो हिसाब फरमा। मुझे महबूब फरमायो पो उम्मत जो हिसाब थींदो। अल्लाह जो कसम जडे तो जेड़ा मुंह जेड़ा अवां जेड़ा न पर यार मुंह जेड़ा गुनाहगार जिन जा अमल जडे खुलंदा जिन में नेकी जो नालो कोन होंदो जिन जा दफ्तर गुनाहन मां भरल होंदा बद अमलियो ना फरमानियो जिन जो रो गर्दानियो लिखल होंदियो जिन के मुंजा दोस्तो बुजुर्गो जहन्नम में वञण जो पूरो यकीन होंदो उनन के भी मुझो मिठड़ो मोहम्मद करीम अल्लाह
सका बख्शराए करे माफ़ी वठराए करे जॾहिं जन्नत ॾे रवानो फरमाईंदा। मां एतिरे ताईं हदीस में पढ़ियो वा त क़यामत जे ॾियारे तुंहिंजो मुंहिंजो महबूब एॾी त सिफारिश कंदो, एॾी त सिफारिश कंदो, आम सिफारिश मुस्तफ़ा हलंदी जो काफ़रनि खे बि उम्मीद थी पवंदी त थी सघे असांखे बि साईं माफ़ कराए छॾे। काफ़र भी उम्मीद लगाए बीहंदा त मुमकिन आ मदीने जो मीर असां खे भी माफ़ कराए छॾे। मुंहिंजा दोस्तो मुझे महबूब फरमायो जिनजो केर न हूंदो वा उन जो मां मोहम्मद आहियां। असां तव्हां त साईं जे मथां ईमान आंदो आ ऐं तुंहिंजो मुंहिंजो महबूब उहो आ जेको साईं फरमाए थो त क़यामत ताईं जेको मूं ते ईमान आणींदो मां मुस्तफ़ा उनखे सुञाणंदो आहियां। उन जे नाले जी ख़बर आ, उन जी क़ौम कबीले ऐं ज़ात जी ख़बर आ, केर किथां बि हुजे तो। ऐं इहो बि यादि रखणु खपजे त हर जुमेरात हर उम्मती जो नाम अमाल बारगाह रिसालत में पेश थी। या रसूल अल्लाह तव्हांजो फलान उम्मती ही कम करे तो पान फरमायूं त हयाती खैरुल लकुम व ममाती खैरुल लकुम। जा गुलामो मुझी हयाती में तव्हां जे लाइ भलाई आहे, मुझे ज़ाहिरी विसाल में भी तव्हां जे लाइ भलाई आहे। असहाबन अर्ज़ कयो सोना जिंदगी में त असां जे लाइ भलाई आहे पर वफ़ात में असां जे लाइ कहिड़ी भलाई आहे। पान फरमायूं अवां जा अमल मूं ते पेश कया वेंदा पोइ मां ॾिसंदुसि जिनजा अमल ठीक हूंदा अल्लाह जो मां शुक्र अदा कंदुसि। जिनजा अमल खराब हूंदा उन्हनि जे लाइ मां रब जे बारगाह में सिफारिश कंदुसि। अव्वलीन आखिरीन जो शाफी ऐं सिफारशी तुंहिंजो मुंहिंजो महबूब मोहम्मद आहे। अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह तफसीर दुर्रे मंसूर में लिखियो आहे शाह यमन मुल्क जो बादशाह तुबा हुमयरी हुन जो नालो आहे। प्यारा मुस्लमान भाइरो यहूदी मजहब सां ताल्लुक रखंदो आहे उनके शहर फतह करण जो जुनून हूंदो हो, शौक़ हूंदो हो। ये शौक़ थींदो मानन खे कंहिंखे गाड़ी जो, कंहिंखे जानवरनि जो, कंहिंखे ज़मींदारी जो, कंहिंखे कारोबार जो, कंहिंखे दुकानदारी जो। असांजे सिंध में वरी कुकड़नि जा शौक़ थींदा, कुतनि ॿिलनि जा भी असांजे पासे थींदा। हर कंहिंजो पंहिंजो शौक़ आहे। हुन बादशाह खे शहर फतह करण जो शौक़ हूंदो। पोइ छा कंदो जेको भी शहर फतह कंदो हो उन शहर मां 10 आलिम ऐं 10 ॿिया माण्हू जेके मुख़्तलिफ़ शोबा जात सां ताल्लुक रखंदा हुआ उहे खणी पंहिंजे काफ़िले में जमा कंदो हो। प्यारा मुस्लमान भाइरो हलंदे फिरंदे इहो बादशाह शहर फतह कंदे कंदे मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो मके पाक जे सरज़मीन ते पहुतो आहे। मके पाक में जियां जो बादशाह पहुतो आहे हिन जे इस्तक़बाल जे लाइ केर बि ॿाहिरि न निकितो। रात जो टाइम आ बादशाह वेठो मुंहिंजा दोस्तो बुज़ुर्गो सोचण वेही रहियो। वज़ीर आज़म खे घुराई चई वज़ीर हिननि माण्हुनि खे मुंहिंजे ताक़त जी ख़बर नाहे छा, मुंहिंजे पावर जी ख़बर नाहे छा, इन्हनि खे इहा मालूमात नाहे छा मां पंहिंजी हिते अची करे ज़मीन हिननि जे लाइ तपाए सघां थो। उहो वज़ीर चवण लॻो बादशाह ये मके जा रहाको आहिनि, हिननि वटि हिकु खाना ए ख़ुदा आहे जेके हीअ बैतुल्लाह काबतुल्लाह चवंदा आहिनि ऐं हीअ काबे जा मुजावर आहिनि, काबे जा ख़िदमत गुज़ार आहिनि। दुनिया हिननि जी सलामी आहे, हीअ कंहिंजी गर्ज़ कान कढंदा आहिनि। ही काबो आहे उन्हनि जी इबादत जो मरकज़ आहे। बादशाह चयो ठीकु आहे। राति जो बादशाह वेठो अचानक उनजे नक मां वात मां कननि मां बदबूदार पाणी निकिरणु शुरू थियो। एतिरो पाणी निको जो बादशाह जा जेके बानियूं हुयूं, कनीज़ियूं हुयूं, गुलाम हा, नौकर हुया, सभु हटे दूर हलिया वया।
बादशाह इं तड़पे जिं माही बेआब तड़पंदी आ, जिं मच्छी पानी का बाहर तड़पंदे आए इं बादशाह तड़पी रहो वा। ओ मुझा प्यारा दोस्तो बुजुर्गो, हकीम आया, तबीब आया, हुन जो इलाज कयो वा, पर इलाज को बेफायदो न पयो ने। बादशाह जे काफिले में ॿिया बि माण्हू हा जो बादशाह हर शहर मां 10 आलिम ऐं 10 ॿिया माण्हू खणंदो हुयो। ईअं शहर फता कंदे कंदे जॾहिं मके पाक में बादशाह पहुतो हो त उन जे काफिले में 4,500 आलिम गॾिजी विया हा। उन्हनि 4,500 आलिमनि में हिकिड़ो रईसुल उलमा बि हुयो। मुंहिंजा दोस्तो, अध रात जो उन रईसुल उलमा वॾे आलिम बादशाह सां मुलाकात जी इजाजत तलब कया। मौली साहब के इजाजत मिली आ, पान हली बादशाह वट आया। बादशाह के चवण लगा, बादशाह मुझे भी अच्छे ॾाढे थी वया। किताबन जे वर्क गर्दानी कंदे कंदे मूंखे इहो महसूस थियो आ त तुंहिंजी बीमारी जमीनी नाहे बल्कि आसमानी मर्ज आ। तुंहिंजी बीमारी जमीनी नाहे, जे जमीनी हुजे हा त को न को हकीम तुंहिंजी बीमारी जी तशखीस करे। मर्ज तुंहिंजो आसमानी आ, पर तोखां हिकिड़ो सवाल तो पुछां, मूंखे उन जो जवाब दे। थी सके मां तुंहिंजे दर्द जी दवा बणिजी वञा, तुंहिंजे मर्ज जो इलाज बणिजी वञा। बादशाह चयो, मोले साहब पुछ। मोले साहब चवण लॻो, बादशाह सच ॿुधा, मक्के में अचण का बाद में तो गलत का सोच त कान सोचे आ, को गलत इरादो त दिल में कोन रखियो आ। बादशाह चवण लॻो, हाँ मोले साहब, जॾहिं मक्के वारा मुंहिंजे इस्तक़बाल जे लाइ ॿाहिरि न निकिता तॾहिं मां सोचो इहो काबू मां किराए छॾियां, इन जे मुजावरनि खे मां क़त्ल करायां। वो आलिम सगोरो चवण लॻो, बादशाह इहा ई गंदी सोच तुंहिंजे बीमारीअ जो सबब आ। तोखे ख़बर हुअण खपे यो बैतुल्ला अल्लाह जो घर आहे, हिन ते तोखां अॻियां कई ताक़तवर आया, पर फानोस बनकर जिसकी हिफाजत हवा करे वो शमा कौन बुझाए जिसे रोशन खुदा करे। बेटा ईसा फरमायो, सर में पखी हिकिड़ो मथस मारे लख, पर जे रब जी अथस रख त सर में घुमे सर हो। सुभान अल्लाह। सर बि चाचा हाशिम पियो चए, अवां इंतजार में आयो त मौलवी कॾहिं तो जान छॾे। आवाज को थकी पिया सो जोर सां चवे सुभान अल्लाह, भला जेको न थको आहे सो चवे सुभान अल्लाह। माशाअल्लाह। प्यारा दोस्तो, आलम सगोर चयो, बादशाह मुंहिंजी तोखे सलाह इहा आहे त तूं अल्लाह खां माफ़ी वठ ऐं पंहिंजे गुनाह जो इकरार कर, अल्लाह पाक खां माफ़ी वठ। मूंखे यकीन आहे अल्लाह करीम तोखे माफ़ फरमाए छॾी। बादशाह चयो, ठीक आहे मौलवी साहब, मां अल्लाह का माफ़ी तो तलब करियां। बादशाह सजदे में किरी पयो, अल्लाह पाक का माफ़ी जो तलबगार थियो आ। प्यारा मुस्लमान भाइरो, अञा थोड़ी देर मस गुज़रिया, बादशाह जो वो गंदो पानी बंद थी वयो, बादशाह जा मर्ज खत्म थी वया, बादशाह जा दर्द खत्म थी वया, बादशाह जी बीमारी सेहतयाबी में तब्दील थी वई आहे। बादशाह चाक चंगो भलो थे उची बेही रहियो वा ऐं बादशाह ऐलान कयो वा त काबतुल्लाह शरीफ जे लाइ गिलाफ तैयार कयो वञे। 7 गिलाफ रेशम जा, सब खां पहिरीं तुबा हुमयरी बैतुल्लाह शरीफ ते विदा। काबतुल्लाह ते रब तोखे मूंखे भी उन जी ज़ियारत नसीब फरमाए। आशिक फरमाए त काबतुल्लाह ते नजर पई
दर्द सब थी विया ख़त्म अमर अगिया जिया बचो रोए राज उतरू वंदे डिठम अमर अगिया जिया बचो रोए राज उतरू वंदे डिठम काबतुल्ला ते नजर पई दर्द सब थी विया ख़त्म अमर अगिया जिया बचो रोए राज उतरू वंदे डिठम अमर अगिया जिया बचो रोए राज उतरू वंदे डिठम मो सोचो त ख़लक खुटंदी पर लखन में प्या अचन मो सोचो त ख़लक खुटंदी पर लखन में प्या अचन मर्द मायूं जवान पोड़ा बार गड घुमदे डिठम अमर अगिया जिया बचो रोए राज उतरू वंदे डिठम अमर अगिया जिया बचो रोए राज उतरू वंदे डिठम अण मुदाए ता अंब केला खलक खाए खूब पे छा बुधाया मां करीमन जो करम अमर अगिया जिया बचो रोए राज उतरू वंदे डिठम काबतुल्ला ते नजर पई दर्द सब थी विया ख़त्म अमर अगिया जिया बचो रोए राज उतरू वंदे डिठम पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। प्यारा मुसलमान भाईरो तुबा हुमीरी बादशाह बैतुल्ला शरीफ ते सत गिला पचारे अग्यां हलियो जेको हिन वक्त में तवां असांजे इश्क जो मरकज़ महवरा जेके मदीनतुल मुनव्वरा जे नाले सां याद कयो वेंदो वा उन ज़माने में इते हिकिड़ो खूह हूंदो हो ऐं ही वाक़ियो मदीने वारे साईं जे आमद खां 1000 साल अॻु जो के फरमानता त 700 साल अॻु जो बहरहाल यसरब जे नाले सां खूआ बटे घर हा खजूरन जा बाग हा बादशाह हली उन जगह ते पहुतो शाम जो टाइम थी वियो बादशाह चयो हाणे ते पानी भी आ आराम हिते ता करियो सुभाणे हलंदासीं रात जो बादशाह रहियो 4000 आलिम उन सां गॾु हुया रात जे टाइम ते उन्हनि बादशाह जे आलिमन में जेको वॾो रईसुल उलमा हुयो मुंहिंजा दोस्तो बुज़ुर्गो उन जॾहिं उन सरज़मीन जो जाइज़ो वरितो आ चक्कर लॻाई आ फिरी करे अची आलिमन खे घुराए चवण लॻो मौलवी साहिबो जेको मां तौरेत ज़बूर इंजील में नबीए आख़िर ज़मा जो निशान पढ़ियो आहिल जिनजी विलादत मके पाक में थींदी जिनजो गुंबद खदरा मदीनतुल मुनव्वरा में बनबो जने पा हिन जाए ते आया आहियो मूं भी हिन इलाइके जो नज़ारो कयो आ विजिट कयो वा ऐं मूंखे अल्लाह न भुलाईंदो त मदीने वारे घोट जो मदीनो पाक हिते बनजणो आहे सुभान अल्लाह मदीनो हिते ठहे बेन चे तो उस्ताद किए तो तू चवे पान फरमाए अचो ताके दिखाए वडो आलिम हुयो तौरेत ज़बूर इंजील ते उनके उबूर हो ऐं उन फेरी फेरी बाकायदा नक्शा कशी कई हिते मस्जिद नबवी बनवे हिते मुझे मुस्तफा जे असहाब सुफा जो चबूतरो बनबो हिते मुझे मदीने वारे घोट जे गुंबद खदरा बनबो हिते मुझे मुस्तफा करीम जो रोजो पाक बनजंदो मुझा दोस्तो बुजुर्गो पो इया पूरी नक्शा कशी करे
अचे वेठो वा ऐं आल बेन शागिर्दनि पुछो उस्ताद छा थींदो चवण लॻो हाणे हितां हलणो न आहे इते रहणो आ इते वक्त गुजारणो आहे भले बादशाह माराए छॾे मरी वेंदासीं पर हितां हलणो न आहे सभई ॻाल्हि ते मुतफ़िक़ छा सुबुह जो टाइम थियो वा बादशाह चवण लॻो अदा काफ़िलो हलायो आलमन फरमायो हितां न हलंदासीं असीं हिते वेंदासीं अब छो बस असां अॻियां हलण जे लाइ तयार न आहियूं वज़ीर आज़म आयो मुंहिंजा दोस्तो बुज़ुर्गो मुज़ाकरात जे लाइ ऐं मौलवियो अवां सां छा मसलो वा अवां वॾनि वॾनि शहरनि मां फिरी आया आयो वॾनि वॾनि बेहतरीन इलाइक़नि मां अवां फिरी आया आयो किथे भी अवां रहण जो इरादो न कयो आहे हीअ तो सिर्फ़ पाणीअ जो खूह आहे बटे हिते खजूरनि जा वण आहिनि बागात आहिनि ॿियो कुझु न आहे कहिड़ी ॻाल्हि अवां के हिते वेहण ते मजबूर कयो आहे मौलवी साहब चवण लॻो वज़ीर तोसां राज न बयान कबो बादशाह सां असांखे मिला असां पंहिंजी ॻाल्हि उते रखंदासीं मुंहिंजा दोस्त बुज़ुर्गो बादशाह सां मौलवी साहब जी मीटिंग कराई वई आहे मौलवी साहब फरमायो बादशाह हीअ सरज़मीन मुंहिंजे महबूब मोहम्मद जो मदीनो आहे बादशाह पूछो मोहम्मद केरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आलम सगर चो बादशाह जे बैतुल्लाह शरीफ जे करे अल्लाह करीम तोखे शिफा ऐं सेहतयाबी ॾिनी मदीने वारो मीर उन काबे जो भी काबो वो महबूब न अचे हा का शइ कान बलजे हा बादशाह चयो मौलवी साहब अञा थोरो खुली शान ॿुधा मुंहिंजा प्यारा मुस्लमान भाइरो बादशाह के आलम सगोरे चयो बादशाह जे मुझे मुस्तफा जो शान ॿुधणो अथई त पोइ मिंबर ठारा मिंबर बनायो वयो आलम सगोरो उन ते वेठो वा उन वेही करे तुझे मुझे महबूब मदीने जे मीर जो शान बयान कयो आ हबीबे दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जने हुन मकाम बयान कयो त बादशाह हे ओ महबूबा जो जमीन ते नालो मोहम्मद होंदो आसमान ते नालो अहमद होंदो एडे शान वारो महबूबा जो नालो ॿुधण सां दिलियूं ठरी पवंदियूं ऐं आशिक पिया चवंदा नालो ॿुधी अव्हां जो नालो ॿुधी अव्हां जो सही अखियूं ठरियो पवल चो दिलियूं लखे अवाला जानी जुरो पवल चो नालो ॿुधी अव्हां जो नालो ॿुधी अव्हां जो हाँ पत्थर दिलियों बि तुंहिंजे खुलकुन अज़ीम अॻियां पत्थर दिलियों बि तुंहिंजे खुलकुन अज़ीम अॻियां दिल ॾेई सिमेन वांगर दिल ॾेई सिमेन वांगर विखिरियो करो पवल चो दिलियो लखे अवाला जानी जुरो पवल चो नालो ॿुधी अव्हां जो नालो ॿुधी अव्हां जो पहची अव्हां जे अॻियां विसरी वञे तो सभु कुझु पहची अव्हां जे अॻियां विसरी वञे तो सभु कुझु मजबूर से जे मोटल
मजबूर से जे मोटल आफत क्यों मरो पवन चो दिलियो लखे अमाला जानी चुरो पवन चो नालो बुद्धि अवा जो नालो बुद्धि अवा जो हिन पी रखे सहारो हित हुत अवा जो आहे हिन पी रखे सहारो हित हुत अवा जो आहे बुडलन जो तुझे सदके बुडलन जो तुझे सदके बेड़ियो तरो पवन चो दिलियो लखे अमाला जाने जुरो पवन चो नालो बुद्धि अवा जो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। यारा दोस्तों आलम सगोरे फरमायो बादशाह हे उन महबूब करीम जो मदीनो आ जिनजे नाले जे मथा माण्हू पंहिंजी जान कुर्बान कर। बादशाह जॾहिं महबूब जो शान ॿुधो तॾहिं चवण लॻो मौली साहब हाणे सरप अवान मां बि हिते विहां थो मां बि हिते वेही इंतज़ार करियां थो मन उहे ॾींहं अचनि महबूब मूंखे बि मिले पवे अल्लाह उहे आण याने असांखे ओॾहीं अल्लाह उहे आण याने असांखे ओॾहीं ॾुखी ॾींहं गुज़रे तकींदे तिलकान पोइ जिन सां रूह रिहान से वाली करवे जड़ा। बादशाह हुकुम ॾिनो त इन्हनि 4,500 उलमान जा इते घर बनाया वञनि आलमन जा घर बनाया वया। बादशाह जे काफिले में कारपेंटर भी हा वाडा भी हा राजा भी हा मिस्त्री भी हा इंजीनियर भी हा। प्यारा मुसलमान भाइरो 4,500 घर बनिया ईअं समझो त मदीने पाक जो बुनियाद रखजी रहियो आहे। मदीने पाक जो बुनियाद रखियो वयो साल खां बाद में जॾहिं उहे 4,500 घर बनजे तयार थिया बादशाह हुक्म ॾिनो त जेके भी कारपेंटर राजा मिस्त्री इंजीनियर आहिनि उन्हनि खे मूं वटि आंदो वञे। मुंहिंजा दोस्तो बुज़ुर्गो सभई आया। बादशाह चवण लॻो हाणे अवां हिकिड़ो घर बनायो जंहिंमें कारपेंटरो तव्हां पंहिंजी कारीगरी मिस्त्रियो तव्हां पंहिंजी मिस्त्रीगिरी ऐं इंजीनियरो अवां पंहिंजी इंजीनियरिंग इन में इस्तेमाल कयो जीअं उहो घर काइनात जे घरनि खां हिकु अज़ीम घर बणिजी पवे। मुंहिंजा दोस्तो बुज़ुर्गो इंजीनियर सोचण लॻा बादशाह पंहिंजे लाइ घर बनाए थो। मुंहिंजा दोस्तो उन्हनि 4,500 घरनि जे विच में तमाम कारीगरनि जे कारीगरीअ जो शाकार उहो घर बनियो वा अहिड़ो त मुंहिंजा दोस्तो बुज़ुर्गो आलीशान उन ज़माने जे हिसाब सां आला खां आला क़िस्म जा दरवाजा आला खां आला क़िस्म जूं खिड़कियूं उन में लॻायूं वयूं आला खां आला क़िस्म जो फर्नीचर लगायो वयो। जॾहिं घर तैयार थियो आहे ऐं उन खे तालो लॻाए बादशाह चाबी पंहिंजे हथ में रखी आहे ऐं जेको रईसुल उलमा हो उन वटि आयो जे मौली साहब साल मां बि वेठो आहियां महबूब अञा आयो न आहे मूंखे पंहिंजी सल्तनत बादशाही जा उमूर बि ॾिसणा आहिनि हाणे मां हलां थो ऐं हिकु खत तव्हां खे लिखी थो ॾियां इहो खत तव्हां पाण वटि रखिजो ऐं हीअ चाबियूं बि तव्हां पाण वटि रखिजो जेकॾहिं तव्हांजी ज़िंदगी में महबूब मिले त इहो खत मुंहिंजो रसूलुल्लाह जी दरबार में पेश कजो ऐं हीअ चाबियूं बि तव्हां मदीने वारे जे हवाले कजो जो मां ही जेको घर बनायो आहे इहो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ मां बनायो।
इस ताईं न घर जो दरवाजो न खुले जेस ताईं मुझो महबूब न वेहे। प्यारा दोस्तो पो बादशाह चवन लगो मौली साहब अगर तुझी जिंदगी में महबूब अचे त ठीक आ, अगर तुझी जिंदगी में न अचे त तू पंहिंजे औलाद खे वसियत कर। अगर उन्हनि जी जिंदगी में अचे त ठीक आ, न त उहे पंहिंजे औलाद खे वसियत कन। ऐं मुंहिंजो खत महबूब ताईं पहुचाए जो। उन खत में लिखियल छा हुयो? उन खत में मुंहिंजा दोस्तो ॼण ही लिखियल हुयो त मुंहिंजी सार लहजा सॼे जग जा जानी कजा मेहरबानी, हाँ कजा मेहरबानी, कजा मेहरबानी, कजा मेहरबानी, कजा मेहरबानी। मुझे सार लहजा सजे जग जा जानी कजा मेहरबानी। ओ दुनिया आखिरत में तो जो साथ घुरजे सहारो दे जा पियो दुख ऐं दिलत में कजा सरत आयल मुश्किल आसानी कजा मेहरबानी, कजा मेहरबानी, कजा मेहरबानी। मुझी सार लहजा सजे जग जा जानी कजा मेहरबानी। ओह जतों में नाए खुदा लग लड़ी आ मुझी झोपड़ीअ में फकत हिक घड़ी आ अचे खाओ मूं वट मुझा मोहब मानी कजा मेहरबानी, कजा मेहरबानी, कजा मेहरबानी। मुझी सार लहजा सजे जग जा जानी कजा मेहरबानी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। खत में लिखल हुयो या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह मां पर पुठ तो ते ईमान पियो आणिया। मुझा साईं मां तोखे ॾिठो नाहे, तुंहिंजो ज़मानो पातो नाहे। हबीब अगर जिंदगी साथ ॾिनो त तोसां मुलाकात थींदे, अगर जिंदगी साथ न ॾिनो त क़यामत जे ॾियारे मां तोबा हुमियरे जे तो मोहम्मद करीम खे पार त हुजे। अल्लाहु अकबर। बादशाह यो खत लिखी मौली शाही मोहर लगाए मौली साहब जे हवाले कयो। मौली साहब खत रख प्यारा मुसलमान भाइरो मौली साहब खत लिखियो आ। ज़मानो हलंदो रहियो, हलंदो रहियो। 1000 साल पूरा थिया, 1000 साल जो पूरा थिया त मके पाक जी सरज़मीन ते तुझे मुझे महबूब नबूवत जो ऐलान फरमायो। विलादत ने नबूवत जो ऐलान तो विलादत जने महबूब जी थी ही तदे त मके पाक जे झर जंग पत्थरन त चा पर आसमान जे मलाइकन भी आमद मुस्तफा ते खुशू पे मलाई। विलादत थी हियो मंजर हुयो त जन्नत अंदर जल साथिया, जन्नत अंदर हाँ जल साथिया जान बजने वर तो जन्म अरबिया मथे अरदो समा कलमो पढ़ो कुर्सिया कलम अरबिया मथे अरदो समा कलमो पढ़ो कुर्सिया कलम। जन्नत अंदर जल साथिया, जन्नत अंदर जल साथिया जान बजने वर तो जन्म अरबिया मथे अरदो समा कलमो पढ़ो कुर्सिया कलम अरबिया मथे अरदो समा कलमो पढ़ो कुर्सिया कलम। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। दोस्तों महबूब नबूवत जो ऐलान फरमाया ऐं यो खत मदीने पाक में पियल हो। नबूवत जो ऐलान
मके पाक खां थींदे मदीनतुल मुनव्वरा पहुतो। हज़रत अबू अयूब अंसारी हिकड़े मदीने पाक जे अंसारी के वो खत दिनो त महबूब ताईं पहुंचाया। हिक रवायत इहा त वो खत मदीने पाक आयो ऐं पाण करीमन उन खत जी शाही मोहर टोड़े हजरत अली उल मुर्तदा शेर खुदा के फरमाए तो अली यो खत पढ़ी बुधा जो त मदीने जा मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण न पढ़ंदा हा। अल्लाह जा महबूब पाण न पढ़ंदा हा। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबीए उम्मी आहे। नबीए उम्मी उनके चइबो वा जेको दुनिया जे के उस्ताद वट पढ़ियो न हुजे। दुनिया जे के उस्ताद वट पढ़ियो न हुजे पर उन जे बावजूद भी कायनात जो उस्ताद हुजे। पढ़े के वट न पर ऐलान फरमाए इन्नमा बुइस्तु मुअल्लिमा। अल्लाह पाक मां मुस्तफा के कायनात जो उस्ताद बनाए मोकलियो। बुजुर्गान दीन महबूबन करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे नबी उम्मी होने ते तफसील सां कलाम फरमायो। उन जो कई हिकमतूं बयान कयूं पर हिकड़ी हिकमत इह भी आ त अल्लाह पाक जी ज़ात बा बरकात फरमायो तो मुझो महबूब मुझो हबीब आ। मां रब नथो चाया त दुनिया जे के उस्ताद वट पढ़े छो त उस्ताद वट महबूब पढ़ंदो त उस्ताद जो अदब करणो पवंदो। उस्ताद जा हथ चुमणा पवंदा। उस्ताद जी जुती खणी पवंदी। उस्ताद जे साम्हूं दोज़ानो चे वेहणो पवंदो। उस्ताद जो सलाम भरणो पवंदो। ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो छो त उस्ताद उस्ताद आ। मुझे मदीने जे मीर फरमायो अल अबाउ सलासुन मन वलदक मन ज़व्वजक व मन अल्लमक व खैरु अबाउकुम मन अल्लमक। मुझे महबूब फरमायो हर माण्हूअ जा टे पे होंदा आहिन। हिक हकीकी बाबा ॿियो जे धीअ ॾिनी यानी सुसर ऐं टियों अवां जो उहो भी बाबो वा जे अवां खे इल्म पढ़ायो आहे। ऐं उस्ताद कंहिं भी शोबे जो हुजे याद रखो चाहे वो मदरसे जो हुजे चाहे वो स्कूल जो हुजे चाहे वो कॉलेज या यूनिवर्सिटी जो हुजे या आम के हुनर जो उस्ताद हुजे। तारीख गवाह आहे जिन भी शागिर्दन पंजे उस्ताद जो अदब कयो अल्लाह करीम उन्हनि खे ओतिरो वधाए। चाहे वो को मैकेनिक हुजे को वो दर्जी हुजे को मुझा दोस्त बुजुर्ग हो या के बे शोबे जो हुजे को ड्राइवर हुजे पर जे भी उस्ताद जो अदब कयो उन शोबे अंदर अल्लाह करीम उनके महारत अता फरमाई। एड़ी तरह इस्लामियात में जिन शागिर्दन उस्ताद जो अदब कयो खिदमत कई अल्लाह करीम उन जे मथा इल्म ऐं हिकमत जा मुझा दोस्त बुजुर्गो रब करीम जी ज़ात बा बरकात नुज़ूल फरमाए छया। अल्लाह पाक फरमायो ऐ मुझा प्यारा महबूब मां नथो चाया जो तू कंहिंजे साम्हूं झुक हलिया। अर्रहमान अल्लमल क़ुरआन ख़लक़ल इंसान अल्लमहुल बयान। ऐ मुझा प्यारा महबूब हलिया मां तो के पान तो पढ़ाया मां कान व मा यकून जो इल्म तो दिया। मुझा मुस्तफा तू रब जे साम्हूं झुक ऐं पूरी कायनात तो मोहम्मद जे दर जे सलामी हुजे। हज़रत अली से पढ़ियो पान करीमन फरमाए तो असां तुब्बा के पंहिंजी गुलामी में कबूल फरमायो। ऐं ॿी रवायत आहे त महबूब जॾहिं हिजरत करे मक्के खां मदीने आया त अबू लैला अंसारी नाले हिकिड़ो अंसारी हो उनखे मोकिलियो वियो। उहो मदीने पाक खां 2-3 किलोमीटर अॻ में अची बीठो त महबूब अचे मां इहो खत पेश करियां जियां जो आमना जो लाल अची रहियो वाला खिणे लतीफ़ फरमायो के चा आयो काफ़िलो जे साथ धणी सरवान
केचा आयो काफिलो जंहिंजी साथ धणी सरवान वार वटे बागो कयां पवां हूंद पलहान पो जहिड़ो पुनो पाण तेरी सिटा साथ जी केचा आयो काफिलो जंहिंजी तरह मुचारे तोड़ सिंगारियो सैयद चए करहा मजा कोड हाणे लख लहे पई लोड जी जातिल जतन जे महबूब जो काफिलो अचे रहियो आ अबू लैला अंसारी दूर खां बीठो आ महबूब हिते आ अबू लैला बीठो आ मुझे महबूब सां अञा अबू लैला मिलियो नाहे अञा मुसाफ़ो न कया अञा मुंहिंजा दोस्त बुज़ुर्गो ॻाल्हाई नाहे अञा गुफ्तगू कान थिया दूर खां मुझे महबूब फरमायो अल त अबू लैला ओ बीहण वारा छा तुंहिंजो नालो अबू लैला आहे अबा तो अबू लैला आई जी हाँ या रसूल अल्लाह महबूबन फरमाया हल माका किताबो तुबिल छा तो वट तुबा हुमयरी जो खत भी आहे अर्ज कई जी हाँ मुंहिंजा साईं मूं वटि उहो खत भी आ डोड़ पाए मदीने जे मीर जी बारगाह में आयो अल्लाह जे महबूब करीम उन जी शाही मोर टोड़े करे अबू बकर सिद्दीक के फरमायो अबू बकर इहो खत पढ़ी ॿुधा महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्के का चंद मदीने का चंद मेलन जे फासले ते हा मदीने पाक में हिकड़ो मुर्स माण्हू उथी पियो उन चयो त असां गैर लोकलन के पंजे अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात हज़रत अबू तलहा के हिकड़े बच्चे जी नेमत